नहीं यार मैं चाहता है क्या उस्ताद हाणे चलो चालाक सागो जय भली तो वक्त ओके सूरज जा क्यों टका नका जय पोसे डाले वाला काट यो अय्यला की मुझे पुरता ढिला है बाकी मैं मुझसे समेत मरता है अय्यला मोबाइल पुरता कितना ही हाँ भाऊ जी बा सही है बच्चा भाव ने बुधा अय्यला मोबाइल सत को वने खुशी हां हां निकल जी का याद खबर पो पेंदी ओके कितना दो बैटरी कोने सादा चलो वञण सां मिलबो बीबो छा कबो पीसा मिलंदे हा ठीक है 7 रुपए अरे मां पोइते आ तो हल ये बोल क्यों थे ना क्यों थी तो मां पोइते हले वरी ये एंट्री कयो ओती तो लख लाई थई अंजाम मौत आहे ओके कट कर ठीक है चल हाल निकल जी कर आई मजा दी या का बत पोई तैदा क्वालिटी देवा मूमल राणो एक आर्ट प्ले आहे मोहब्बत जो प्ले आहे ऐं हिकु मूमल हिकिड़ो असां हिकिड़े नए दौर जी हिकिड़ी स्टोरी सेटिंग में रखी आहे मूमल हिकिड़ो ॾेखारियो ॻोठ में हिकिड़ो जाहिली माहौल आहे त हिकिड़ो उन्हनि ॿारनि खे तालीम वग़ैरह ॾिए थी ऐं हिकिड़ो किरदारु आहे ॻोठ जो राणो जेको मां ख़ुदि पाण कयां थो मुखे शर्म आए तोखे शर्म आए सॼो किथो लिखी हाणे ती मुंहिंजे घाटे में लॻो इहो ॿुधायो त हीउ ड्रामो जेको ठहे मूमल राणे इन में तव्हांजो कहिड़ो किरदारु आहे साईं हिन में मुंहिंजो गुलशहर जो किरदारु आहे मूंखां खून थी थो पए पोइ मुंहिंजी सिस्टर आहे जेकी पोइ आहे खून जे एवज़ वरी कंहिं तो रेडी सीधो बात तो नहीं बाकी इरानी सद को ने मोमल सद को ने खुश हां मोमल सद को ने खुश हां ये बस तो बस ॾिस जा हां खुश हां बस सही दिमाग रख लगे इहो ई किरदारु अञा पहिरियों ॾींहुं अॼु पहुतो हींअर आहियां सेट ते हाणे वधीक रिकॉर्डिंग कयूं त ख़बर पवे डायरेक्टर आहे हिन ड्रामे जो असांजो प्यारो दोस्त अब्दुल अज़ीज़ कमरानी साहिबु ऐं कैमरामैन शायदि तव्हां ई आहियो जी अब्दुल रज़ाक कमरानी मुंहिंजो प्यारो शागिर्द जी सर ऐं कुझु दोस्त ॿिया नवां आहिनि कुझु पुराणा आहिनि रिकॉर्डिंग अॼु शुरू थी चुकी आहे ड्रामे जी इनशाला ड्रामो आवाम खे ॾाढो वणंदो असां महिनत कयूं था कोशिशि कयूं था बाक़ी हाणे मोट त असांजा फैन ऐं असांजी आवाम ॾींदी हां हां खुश है हलण जी कर या खबर पो पवंदी जॾहिं छा थींदो या तोतार छॾी त मारे सही आहे जे न्याणी ॿार तोखां राज़ी थिए थो भली वठी वञ हूं बि असां सोहणनि जा क़ाइल ओके चलो बाबा चलो अब मां तो क्यों तू परियां अच ठीकु आहे हा हे ॾिस तो समझो तो खतरो आहे अहिड़ी टाइप जी स्टोरी आहे उन सां उनजी शादी थिए थी छोकिरी ते हिकिड़ो कमनि जो पहाड़ किरी पवे थो पोइ मोहबत हले थी उन्हनि जी पोइ वरी छोकिरी जी शादी वादी कराइनि था पर छोकिरी इनकार करे थी कुझु अहिड़ी टाइप जी स्टोरी आहे लव स्टोरी आहे ॾाढो सुठो कमु आहे हीअ जेका स्टोरी कहाणी मूमल राणो मनसूर टीवी ते हाणे थींदो हिनजी शूट हले पई थी ना आई लव यू चई ना आई लाइक किस यू चई अच्छा ना आई लव यू चई ना आई किस यू चई ओके सर ओके अच्छा माना नचे ऐं ॿुध पंहिंजे मुड़ुस सां ईअं ॻाल्हाइबो आहे शर्म कोन थो अचे ऐं ॿुध पंहिंजे मुड़ुस सां ईअं ॻाल्हाइबो आहे शर्म कोन थो अचे पैगाम इहो आहे त सभिनी संगत खे दोस्तनि खे पाकिस्तान में रहंदड़ वारनि खे सिंध में रहंदड़नि खे जेके बि असांजा पहिरीं प्यारा दोस्त आहिनि असांजा फैन आहिनि
उन्हनि सभिनी दोस्तनि खे नंढड़ी रिक्वेस्ट आहे त हिन मंशूर टीवी खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट्स ॾियो, जीअं असां तव्हां लाइ अञा सुठो कमु खणी अचूं, सुठा ड्रामा खणी अचूं, सुठा सॉन्ग खणी अचूं। असांजी कोशिशि इहा आहे ऐं सभई जेकी बि असांजी संगत आहे उन सभिनी खे हथ ॿधी अर्ज़ु आहे त हिन असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं कमेंट्स ॾियो। कमेंट ॾियो, दोस्तनि खे बि चओ सब्सक्राइब जे लाइ, पाण बि सब्सक्राइब कयो, पंहिंजे दोस्तनि खे चओ, महिरबानी थींदी। मां तव्हांजो ॼातल सुञातल ग़रीब दोस्त अज़ीज़ कमरानी। ॾिसंदा रहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ मंशूर टीवी।